ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। करौंडी खां करौंडी भरिसां औरत जो फाहु खाधल लाश मिलियो। वारसन जो मुड़ुस ते क़त्ल जो इल्ज़ाम। ॻोठ बसीरो वासण। ॿिनि ॿारनि जी माउ मक़सूदा राजपर जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। न्याणी खे संदसि मुड़ुस आरिफ़ ऐं सोहरे मुर्तज़ा राजपर तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। औरत जे वालिद जो इहो चवणु आहे। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। करौंडी खां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। करौंडी भरिसां औरत जो फाहु खाधल लाश मिलियो। वारसन मुड़ुस ते क़त्ल जो इल्ज़ाम मड़ी छॾियो आहे। ॻोठ बसीरो वासण। ॿिनि ॿारनि जी माउ मक़सूदा राजपर जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। न्याणी खे संदसि मुड़ुस आरिफ़ ऐं सोहरे मुर्तज़ा राजपर तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। औरत जे वालिद जो इहो चवणु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। ॻोठ बसीरो वासण। ॿिनि ॿारनि जी माउ मक़सूदा राजपर जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। न्याणी खे संदसि मुड़ुस आरिफ़ ऐं सोहरे मुर्तज़ा राजपर तशद्दुद करे क़त्ल कयो आहे।